त ज़िंदगी ॾियण वारो अल्लाह ताला आहे। ज़िंदगी अल्लाह जे तरफ़ां अमानत आहे ऐं जेकॾहिं को माण्हू पंहिंजे हथनि सां पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे थो गोया अल्लाह जी अमानत में ख़यानत करे थो। हाणे जेको माण्हू पंहिंजे हथनि सां पंहिंजो पाण खे मारे थो उहो अल्लाह जे इन वाज़े हुकुम जो नाफ़रमान। पर जेको ख़ुदकुशी करे थो ऐं उन ई टाइम ते मलाइक जेको उनखे अज़ाब ॾियनि था उहो इंसान जो दुनिया जो को माण्हू ॾिसे त शायदि कॾहिं तसवुर बि न करे। नवाब शाह खां तनवीर अहमद कनि था। डॉक्टर साहब खां सवाल आहे। डॉक्टर साहब ही सवाल कनि था त माण्हू ज़िंदगीअ खे जंजाल बणाए छॾींदा आहिनि, त अहिड़ी सूरत में ख़ुदकुशी करणु छो हराम आहे जॾहिं त ज़िंदगीअ में जीअण मुश्किल थी वेंदो आहे? त सभ खां पहिरियों ई त ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त ज़िंदगी ॾियण वारो अल्लाह ताला आहे। ज़िंदगी अल्लाह जे तरफ़ां अमानत आहे ऐं जेकॾहिं को माण्हू पंहिंजे हथनि सां पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे थो गोया अल्लाह जी अमानत में ख़यानत करे थो। उहो अल्लाह जे वाज़े हुकुम जो नाफ़रमान आहे। वला तक़्तुलू अनफुसकुम, अल्लाह ताला क़ुर में फरमायो तव्हां पंहिंजो पाण खे न मारियो। हाणे जेको माण्हू पंहिंजे हथनि सां पंहिंजो पाण खे मारे थो उहो अल्लाह जे इन वाज़े हुकुम जो नाफ़रमान आहे। ॿी ॻाल्हि, जॾहिं को इंसान पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे थो पंहिंजे हथनि सां, इहो को मामूली गुनाह कोन्हे, गुनाह कबीर आहे ऐं उनजो मुर्तकिब जहन्नमी आहे। दलील सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण सुगरा फरमाइनि था जंहिं माण्हू दुनिया जे अंदरि पंहिंजो पाण खे जबल तां किराए हुन मारियो, क़यामत ते ॾींहुं जहन्नम जे अंदरि पंहिंजो पाण खे मथां किराईंदो रहंदो। जंहिं माण्हू दुनिया जे अंदरि ज़हर पी पंहिंजी ज़िंदगी ख़तमु कई, उहो माण्हू जहन्नम जे अंदरि लगातार ज़हर पीअंदो रहंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं कंहिं माण्हू हथियार सां पंहिंजो पाण खे मारियो, पाण सुगरा फरमाइनि था जहन्नम जे अंदरि उहो माण्हू हथियार सां लगातार पंहिंजो पाण खे मारींदो रहंदो। हाणे अंदाज़ो लॻायो त केॾी सख़्तु सज़ा आहे जेका हिकिड़े मुर्तकिब खे मिले थी जेको ख़ुदकुशी करे थो। उन खां पोइ इहा ख़ुदकुशी जेको गुनाह एॾो आहे, तव्हां ॾिसो करण वारो एॾो बदनसीब आहे जो रहमतुल आलमीन मुहम्मद रसूलुल्लाह सासम उन जी नमाज़ जनाज़ा कोन पढ़ाई। इन खां वधीक सज़ा बि कहिड़ी मिलंदी जो अल्लाह जो रसूल उन जी जनाज़े नमाज़ न पढ़ाए। उन खां पोइ हिकिड़ो माण्हू सोचे चवे थो त उनखे राहत मिली वेंदी। अल्लाह जा बना राहत कीअं मिलंदी? छा तूं सम्झी थो त दुनियावी ज़िंदगी खे ख़तमु करे ऐं तकलीफ़नि खां आजो थी वेंदुसि? बल्कि अॻिते तकलीफ़ूं इन खां मथे अचणियूं आहिनि। दुनिया जी ज़िंदगी त आरज़ी आहे, पर जेको ख़ुदकुशी करे थो ऐं उन ई टाइम ते मलाइक जेको उनखे अज़ाब ॾियनि था, उहो इंसान जो दुनिया जो को माण्हू ॾिसे त शायदि कॾहिं तसवुर बि न करे। अल्लाह इहे ॻाल्हियूं ग़ैब में रखियूं आहिनि। उन टाइम ते सख़्तु उनखे अज़ाब थिए थो। क़ुर खोले ॾिसो, जेके माण्हू शिरक कनि था या ॿिया बि गुनाह जा कमु कनि था, मलाइक उन्हनि खे धकणनि था, मुंहं ते धकणनि था, पुठी ते धकणनि था, त हीउ सम्झे पियो आहे पंहिंजो पाण खे शूट पियो करियां या पंहिंजो पाण खे फाई ते लटकायां पियो, चंद सेकंडनि में मरी वेंदुसि। ईअं कोन्हे, बल्कि हाणे अज़ाब जो उहो सिलसिलो शुरू थियो आहे जेको ख़तमु थियण वारो कोन्हे। अल्लाह जा बाना उन जे मुक़ाबले में दुनिया जी तकलीफ़ ते बर्दाश्त करी हा, का बि ॻाल्हि कोन्हे। दुनिया में माण्हुनि तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि। हीउ हाणे रुझान पैदा थियो आहे मुस्लमाननि जे अंदरि ख़ुदकुशी जो। अॼु खां 70-80 साल अॻु में बिल्कुलु नाले मात्र हुयो। उनजो दलील हिकिड़े ग़ैर मुस्लिम जो हवालो आहे, डॉक्टर फिलिप के हिटरी। उनजो किताबु आहे द हिस्ट्री ऑफ द अरब्स, पूरी दुनिया जे अंदरि मशहूरु आहे। 1951 जो जेको एडिशन आहे उन में फिलिप के हिटरी लिखे थो सुसाइड इज़ रेयर इन मुस्लिम लैंड्स, त मुस्लमाननि जे इलाइक़े में ख़ुदकुशी नापैद आहे, न हुजण जे बराबरि आहे। लेकिन असांजी दीन खां दूरी हाणे उन जे अंदरि इज़ाफ़ो थी रहियो आहे। अगरि जे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वरी ॿुधाईंदो हलां, अॼु बि जेकॾहिं तव्हां वञो नेट ते त जिन मुल्कनि जे अंदरि ज़्यादा ख़ुदकुशी थिए थी, मुस्लमान मुल्क अॼु बि तमामु पोइ ते आहिनि। इहो फ़ाइदो छा जो आहे? वरी बि दीन इस्लाम जो आहे। दीन इस्लाम असांखे उहो ॾढ ॾिए थो, हिकिड़े मोमिन खे उहो कॾहिं मायूस न थींदो आहे। ॾिसो न, बीमारी लॻे थी, असां वटि काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेकॾहिं बीमारी पुराणी आहे, लाइलाज आहे, पंहिंजो पाण खे मारे छॾींदा आहिनि। लेकिन हिकिड़ी अज़ीम हदीस तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा बीमारी बि मोमिन जे लाइ रहमत आहे जेकॾहिं सब्र करे। हदीस आहे, इमाम बुखारी आंदी आहे अल अदबुल मुफ़रद जे अंदरि। हिकिड़ो माण्हू आयो आराबी अल्लाह जे नबी वटि। पाण छोकिरा पुछंदा तोखे कॾहिं बुखार आयो आहे? की अल्लाह जे रसूल कॾहिं बि न। मथे में सूरु पियो आहे? जी कॾहिं बि न। जॾहिं उथी रवानो थियो, पाण छोकिरा फरमाइनि था मन सरहू ऐं यंज़ुर इला रजुलिन मिन अहलिन नार फल यंज़ुर। जेकॾहिं को माण्हू पसंदि करे
ताउन दुनिया में कंहिं जहन्नमी खे ॾिसां त हिन माण्हू खे ॾिसो। सही सनद सां रिवायत आहे अल अदबुल मुफ़रद दी माना ही बीमारी मोमिन जे लाइ रहमत आहे। उहो केॾो बेवकूफ़ मोमिन हूंदो जेको इन रहमत खे पंहिंजे हथनि सां ख़तमु करे। अलाह जा बानो सब्र करियो, अलाह मां सुठो गुमान रखो। इंशा अल्लाह ताला इहे जेके माना तकलीफ़ूं आहिनि कुझु अरसो रहंदियूं। रब्बुल आलमीन अहिड़ी दुनिया ठाही आहे, वरी बि तव्हांखे मौक़ा मिलंदा, तंहिंजे करे दुनिया जे अंदरि मायूसी जी का गुंजाइश कोन्हे। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।